माँ कश्मीर तो जन्नत है ना, जन्नत में तूफान है क्यों? हक तो हैवानों के भी है, दर्द में फिर इंसान है क्यों? ये है मेरी अपनी जन्नत, मुझको इसमें रहना है। सुन लो दुनिया के रखवालों, मुझको भी कुछ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहा है चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। मोरो मां अल्लाह रखियो जी। मोरो शहर जे इकरा पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल में उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां कश्मीर जे अवाम जे आज़ादीअ लाइ ख़ुसूसी दुआ घुरी कश्मीर सां इज़हार यकजहतीअ तौरु प्रोग्राम मुनक़िद कयो। उन मौक़े ते मुनक़िद कयल प्रोग्राम खे स्कूल जे मैनेजमेंट डायरेक्टर मोहम्मद असगर, प्रिंसिपल फवाद हुसैन समू, साईं नूरुद्दीन बलोच, जनरल सेक्रेटरी मोहम्मद हसन जोयो, एडमिन शोभान अबड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कश्मीर जे अवाम मथां भारती फ़ौज ज़ुल्म करे रही आहे ऐं मोदी सरकार जे उन ज़ुल्म जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं असां आलमी इदारनि खां घुर था करियूं त कश्मीर जे अवाम मथां थींदड़ 185 ॾींहं खां ज़ुल्म बंदि करायो वञे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।